अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियों शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां पंहिंजे सलाहकारनि ऐं ख़ासि मुआविननि खे मिल्कियतूं ज़ाहिर करण जी हिदायत। ज़रियनि मूजिबि वफ़ाक़ी काबीना जे इजलास में फवाद चौधरीअ जे बयान खे वफ़ाक़ी वज़ीर असद उमर फवाद चौधरीअ जे बयान बाबति वज़ीर आज़म इमरान ख़ान खे आगाही ॾिनी ऐं नोटिस वठण जो मुतालबो कयो। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां चीनी मेडिकल टीम जी मुलाक़ात दौरान कोरोना जी सूरत हाल ऐं उन जे रोकथाम ते गौर कयो वियो। आर्मी चीफ चयो आहे त कोरोना रोकथाम लाइ चीन हर क़दम ते भरपूर साथ ॾिनो आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारीअ चयो आहे त वफ़ाक़ी हुकुमरान सियासी सोच नथा रखनि। हुकूमत अञा बि अवाम लाइ कुझु बि न कयो त ख़ौफ़नाक सूरत हाल पैदा थी वेंदी। वफ़ाक़ी हुकूमत सूबनि खे मज़बूत करण बदिरां वधीक कमज़ोर करणु घुरे थो। सिंध असेंबलीअ में बजट ते बहस दौरान ॿिए टे ॾींहं बि गौर। GDA जी नुसरत सहर अब्बासी ऐं पीपल्स पार्टीअ जे मेंबर्स विच में सख़्त जुमलनि जी ॾे वठि। नवाब शाह फूड डिपार्टमेंट जे ॾाढनि ख़िलाफ़ ऑल सिंध ग्रीन एंड ट्रेड एसोसिएशन जे तरफ़ खां मुश्ताक इक़बाल नारेजो ऐं ॿियनि जी सरबराहीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। जंहिं बैदि हिकु इजलास मुनक़िद कयो वियो जंहिं में समूरे सिंध जा रहनुमा पिणु शरीक थिया। जंहिं इजलास जो मक़सदु फूड डिपार्टमेंट जे तरफ़ खां असांखे तंग कयो थो वञे ऐं असां जेका कणिक ख़रीद करे सिंध जे ॿियनि इलाइक़नि में विकिरो कयूं था त फूड डिपार्टमेंट पकिड़े पाण खणी वञे थो ऐं असांखे फ़ी मण ते 700 रुपया नुक़सानु ॾेई रहियो आहे। उन्हनि जो उहो मुतालबो आहे जेकॾहिं उहो अमल न रोकियो वियो त असां कणिक जी सप्लाई समूरे सिंध में बंदि करे छॾींदासीं ऐं उन जी ज़िम्मेवार सिंध हुकूमत रहंदी। डिस्ट्रिक्ट नौशहर फिरोज़ पुलिस मिठियाणी पुलिस जवाबदार सुधीर सोलंकीअ जे कब्ज़े मां बिना लाइसेंस पिस्टल ऐं राउंड हथ करे गिरफ़्तार करे वरितो। शुएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।